चूंडू मुलतवी करण जो को भी सबब नज़र न पियो अचे। अहिड़ी का कुवत नाहे जेका चूंडुनि में देर कराए। इलेक्शन मां भॼण वारनि खे नुक़सान थींदो। पीपल्स पार्टी साज़िशुनि जो मुक़ाबलो करे उन्हनि खे नाकाम बणाईंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हियूं। सन चवड़ाए त नून लीग मुखालफ़नि खे सियासी पिच तां आउट करणु चाहे थी। पुराणा सियासतदान ज़ाती दुश्मनी ते लही आया आहिनि। नून लीग सियासी मुक़ाबलो नथी करणु चाहे, जंहिं करे पीपी जे उम्मीदवारनि खे निशानो बणायो पियो वञे। पीटीआई ऐं नून लीग इलेक्शन खां भॼी रहियूं आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान में नून लीग जो वजूद ई ख़त्म थी चुको आहे। मुस्लिम लीग नून जी पॉलिसी खे माण्हू नापसंद करे रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून उन्हनि कमनि जो क्रेडिट खणण जी कोशिश करे रही आहे जेके हुन कया ई न आहिनि। नवाज़ लीग थरकोल जो क्रेडिट खणे पई, पर नवाज़ शरीफ़ हुकूमत में ईंदे थरकोल जो मनसूबो बंदि कयो हो। मुस्लिम लीग नून जी पॉलिसियुनि सां मईशियत जो बेड़ो ॿुॾी वियो। पीपल्स पार्टी अखबार शर्जील इनाम मेमर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी चाहे थो त पुराणी सियासत जो ख़ात्मो थिए। सीपेक जो क्रेडिट बि पीपल्स पार्टी ॾांहुं वञे थो। मुस्लिम लीग नून जेकॾहिं चवे थी त हुननि मुल्क खे एटमी ताक़त बणायो त इहो ग़लति आहे। मुल्क खे एटमी ताक़त शहीद भुट्टो बणायो, जंहिंजी क़ीमत हुन जान ॾेई अदा कई। 2018 जी चूंडुनि में अवाम जे मैंडेट ते धाड़ो हयो वियो हो। नवाज़ लीग ओकाड़ा मां चूंड मुहिम जी शुरूआत करे छॾियो। जेको जेतिरो ज़ालिम हूंदो आहे उहो ओतिरो ई बुज़दिल हूंदो आहे। पंहिंजो वारो आयो त जूता छॾे भॼी विया। कुदरत जी लठ चइनी तरफ़नि खां असर ॾेखारे रही आहे। माण्हुनि खे चोर चोर चवंदड़ घड़ी चौर निकिता। अवां जे हथ मां बेट न पर डंडो खसियो वियो आहे। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जो ओकाड़ा में जलसे खे ख़िताब। चयाईं नवाज़ शरीफ़ बदिलो नाहे वरितो पर कुदरत सो मोटो वरितो आहे। इलेक्शन कमीशन खे चऊं था त अव्हां खे डंडो या पेट्रोल बम जो निशान ॾे। दहशतगर्द जमायत खे सियासी चूंड निशान नथो मिली सघे। घड़ी चोर खे घड़ी जो निशान हुअणु घुरिजे। इलेक्शन कमीशन सेनेट जी करारदाद ते चूंड मुलतवी करण खां इनकार करे छॾियो। तव्हां जी करारदाद जो जाइज़ो वठण खां पोइ इलेक्शन कमीशन सदर जी मुशावरत सां 8 फरवरी ते पोलिंग जी तारीख़ जो ऐलान कयो। इलेक्शन कमीशन जो सेनेट सेक्रेटेरिएट ॾांहुं लिखियल ख़त। इलेक्शन कमीशन चयो त सुप्रीम कोर्ट में बि ख़ातिरी कराई आहे त चूंडूं 8 फरवरी ते ई कराईंदासीं। निगरान हुकूमतुनि खे सिक्योरिटी बाबति सख़्त हिदायतूं जारी कयूं आहिनि। माज़ी में बि आम ऐं मकानी इदारनि जूं चूंडूं सियारे में थियूं आहिनि। आम चूंडूं 2024 खे मुलतवी नथो करे सघिजे। आम चूंडूं 2024 लाइ तयारियूं जारी। इलेक्शन कमीशन बैलेट पेपर्स जी छपाई जी मंज़ूरी ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन जे इजलास में बैलेट पेपर्स जी छपाई जी मंज़ूरी ॾिनी वई। आम चूंडुनि लाइ प्रिंटिंग कॉर्पोरेशन 25 करोड़ बैलेट पेपर्स छापींदी। 3 प्रिंटिंग मशीनुनि मां बैलेट पेपर्स छापिया वेंदा। तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त वापसि वठण जे बुनियाद ते केस उकलाए छॾियो। अवहा जी अदालत में केस विढ़ण नथा चाहियूं। अवहा जी वॾी महिरबानी। पीटीआई वकील लतीफ़ खोसा जो चीफ जस्टिस सां मुकालमो। चयाईं अवहा अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो जंहिं सां पीटीआई जो हुलियो ई बिगाड़े छॾियो। अवहा त पीटीआई जी फील्ड ई खसे वरिती। ॿिए केस जी ॻाल्हि हिन केस में करणु मुनासिब नाहे। चीफ जस्टिस जो लतीफ़ खोसा सां मुकालमो। चयाईं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो मलबो असां ते न उछलायो। इलेक्शन कमीशन चवंदो रहियो त पार्टी चूंडूं करायो पर न करायूं वयूं। असांजे साम्हूं इलेक्शन जो मामिलो खयो वियो। असां तारीख़ ॾियारी। कानून असां नथा ठाहियूं पर अमल कराईंदा आहियूं। कानून पसंदि नाहे त तब्दील कयो। लतीफ़ खोसा चयो त अदालती फ़ैसिले सां जमहूरियत तबाह थी वेंदी। चीफ जस्टिस चयो त लेवल प्लेइंग फील्ड ते असां हुकुम जारी कयो हो। अदालत हुकुम ॾेई सघे थी पर हुकूमत नथी ठही सघे। आम चूंडूं मुलतवी कराइण बाबति ठहराव ते अमल कराइण लाइ सेनेटर दिलावर ख़ान सेनेट चेयरमैन ते ख़त लिखी छॾियो। इलेक्शन कमीशन चूंडूं मुलतवी कराइण लाइ के उपाउ नाहिनि वरिता। ख़त जो मतन अमल दरामद जी मौजूदा सूरतहाल जी ॼाण वरिती वञे। यकीनी बणायो वञे त 8 फरवरी ते चूंडूं मुलतवी कयूं वेंदियूं।
इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटीआई बानी जी घरवारी इद्दत दौरान निकाह केस के चैलेंज करे छो। वकील बैरिस्टर सलमान अकरम राजा बुशरा बीबी जी दरख्वास्त जमा कराई। बुशरा बीबी आई सनत मुर्स खिलाफ दरख्वास्त बदनीयती ते बदला है। एडिशनल सेशन जज ईस्ट जो 11 जनवरी जो फैसलो कलदम करार दिनो वने। दरख्वास्त में इस्तदा कई वई त इद्दत दौरान निकाह के केस के खारिज करण जो हुक्म दिनो वने। रड़ी में अणजातल फोरन हथां हिकु ॼणो गोलियूं हणी क़तल। रेलवे स्टेशन ते मज़दूरी कंदड़ पीउ पुट खां हथियार बदन फुल लुट जी कोशिश कई। मुज़ाहिम ते फायरिंग में नूर मोहम्मद गोलियूं लॻण सबबि मारिजी वियो। संदसि पुट मोहम्मद इस्माइल ज़ख़्मी। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में थद हुजण बावजूद गैस की लोड शेडिंग और प्रेशर घट हुअण सबब रथ बचाव मुतासर। कराची के अक्सर इलाइकन में गैस की बंदिश हुअण सबब सुबह जो ॿार बगैर नाश्ते स्कूल रवाना। गुलशन मलीर त्यामाड़ी और ॿियनि इलाइकन में गैस बंद। शहरी सख्त परेशान। महमूदाबाद वाले इलाके में 7 ॾींहनि खां गैस की फराहमी बंद। शिकायतुनि बावजूद सुई गैस अमलदारनि नोटिस न वरितो। सिंधी उर्दू ड्रामन की लेजेंड अदाकार मीर मोहम्मद लाखो कराची के अस्पताल में दिल जो दौरो पवण करे लाडाणो करे वियो। संदसि मर्द सकरन भरसा गोठ निकर में पहुंचायो पियो। अबाणे कब्रिस्तान सैयद वरल शाह में जनाज़े नमाज अदा कई वई। मीर मोहम्मद लाखे PTV खां कैरियर की शुरुआत कई आई। मुख़्तलिफ़ ड्रामन में कम कयो। खेसि केतिरनि ई एवॉर्ड्स सां पिणु नवाज़ियो वियो। कमदारी वारे किरदार मीर मोहम्मद लाखे के शोहरत जी बुलंदियुनि ते पहुंचायो वियो।